तुम बीठी छो ही कंहिं कुंड पासे में वेही रहन। ध्यान थी अदा ई ख़ौफ़ में वरतल आहे, हिन जो सॼो ॾींहुं ख़ौफ़ में तो गुज़री। छाजो ख़ौफ़ भाॼाई? दुश्मननि खे दम ई नाहे जो असांजे घर में अचनि। घर त छा उन्हनि खे कोठ में बि दाख़िल थियण न ॾींदासीं। मुंहिंजी भेण तूं ख़ौफ़ न कर, तोखे हाणे कुझु बि कोन थींदो। अदा हिकु ॻाल्हि चवां? हा भेण चओ, 100 दफ़ा चओ। असां तुंहिंजी दिलि मां इहो जेको ख़ौफ़ वेही वियो अथई न, उहो ख़तमु करणु था चाहियूं। चाचा खे हू खणी विया आहिनि, छा तव्हां चाचा खे वापसि करण लाइ मूंखे होॾां त न मोकिलींदव? हू त चाचो आहे, पर जेकॾहिं मुंहिंजे हिननि ॿिन्ही भाउरनि खे अगवा करे विया न, या मूंखे मारे बि छॾनि, त बि मुंहिंजी भेण मां तोखे पंहिंजे दुश्मननि जे हवाले कॾहिं बि कोन कंदुसि। मां हिन खे इहा ॻाल्हि बार बार सम्झाईंदी आहियां, पर हिन खे मुंहिंजी ज़ुबान ते कोई एतबार ई न आहे। अदी तूं हाणे ख़ौफ़ न कर। जॾहिं अदा वॾे ॻाल्हि कई आहे न, इहा सम्झ पथर ते लकीर आहे। मूंखे अधे वॾे जे मथां पूरो यकीन आहे ऐं जंहिं भरोसे जे करे मां जियां पई, न त मां हुन ज़ालिमनि जे घर में ई ज़हर पी मरी वञा। पर मूंखे पंहिंजे भाउ ते पूरो यकीन हुयो त जॾहिं हू जेल मां छॾाइजी ईंदो त पहिरियों ई मूंखे वठणु ईंदो। तमामु जल्द मां तोखे तलाक ॾियारींदुसि, पर जेकॾहिं हू ज़िद ते अड़िया रहिया न, त इन ककर खे पंहिंजे हथनि सां पाण मारे ऐं तोखे आज़ाद कराईंदुसि। उन खां पोइ तूं किथे बि चाहींदी न, मां तुंहिंजी उते शादी कराईंदे। इहो तोसां तुंहिंजे भाउ जो वचन। बाबा, हमरान खां फ़ोन आई आहे त ज़फ़र कल्ह खां वठी गुम आहे। ज़फ़र जे घर ऐं उन्हनि जाइनि ते वञी जांच कयो, जिथे जिथे ज़फ़र वेंदो आहे। पूरी जांच करण खां पोइ हुननि फ़ोन कई आहे ऐं हुननि जो अंदाज़ो आहे त ज़फ़र गिरफ़्तार थी वियो आहे। जेकॾहिं ज़फ़र गिरफ़्तार थियो आहे त उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर कोन कंदा, पर उनखे गुम करे छॾींदा। बाबा, इन जी तव्हांखे जांच करणी पवंदी, न त हिकु हिकु ते गिरफ़्तार थी वेंदासीं। हैदर, तूं छा थो सम्झी त असां कोशिशि न कंदासीं? पंहिंजी तरफ़ खां मां पूरो पूरो ज़ोर लाईंदुसि ज़फ़र खे आज़ाद करण लाइ। अरे ते बी न भागा। होश कर होश। इहो छा तूं यतीमनि खे मारींदी छा? अरे इहो त ॿुधाए, मूं तोखे कॾहिं चयो त घरां वञी चांहि तयारु कराया? न अदा, असांखे कलो का माण्हू काथे बि नज़र न आया। मूंखे बि अदा के बि शकी माण्हू नज़र न आया। पर मूंखे पूरी पक्का त ओसे पासे में कुअनि वांगुरु कंहिं न कंहिं ॿिर में लिकल ज़रूर हूंदा। कुर्बान, तोखे के शकी माण्हू नज़र आया? ना लिखा न, मूं कंहिं शकी माण्हू खे नाहे ॾिठो। अॼु ॾींहं खां वठी तोखे मीर शाह नवाज़ ख़ान जी ओताक जे ॿाहिरां नज़र रखणी पवंदी। जंहिं वक़्तु बि तोखे के शकी माण्हू उते नज़र अचनि न, उन वक़्तु ई असांखे फ़ोन करे ॿुधाइजां। वॾा जेको तव्हांजो हुकुम अखियुनि ते। अदा, थी सघे थो तव्हां जंहिंखे ॾिठो उहे कंहिं ॿिए कम सां आया हुजनि ऐं वरी निकिरी विया हुजनि। उन्हनि जो कमु ई इहो आहे त हू असांजे मथां हमिलो कनि। ॿिए कंहिं बि मक़सद लाइ हू हिते न आहिनि पहुता, छो त मीर शाह नवाज़ ख़ान जूं रातिनि जूं निंडूं हराम हूंदियूं जेसिताईं हू पंहिंजी बेइज़ती जो पलांद नथो करे, हुनजो सकून बर्बाद हूंदो। उन करे चवां थो त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी लापरवाही करणु न घुरिजे।
जेकॾहिं हितां या हुतां को हमिलो थियो न पोइ तव्हां पंहिंजे बचाव में को क़दम खणी सघो था। तूं छा थो सम्झी त मां हिते मौत जे मुंहं में ख़ाली हथे ईंदुसि? छा मां तुझे इन रांदीके खां टॾी वेंदुसि? जे अथई दम त हलाए गोली। घबराए ना, ही पिस्टल मूं तोते गोली हलाइण जे लाइ नाहे कढियो, बल्कि ही पिस्टल तुंहिंजे हवाले करण लाइ कढियो आहे। मां हिते जहिड़ो करण न आहियां, ॻाल्हियूं करण आयो आहियां। बहितर इहो ई थींदो त तूं मूंखे पंहिंजी औताक ते वठी हलई, उते पंहिंजे सोटनि खे बि घुराए। तोसां के बि ॻाल्हियूं न आहिनि करणियूं। ठीकु आहे, जेकॾहिं तोखे मूंखे मारणो ई आहे, पंहिंजे सोटनि जे साम्हूं मार, ताकी हू बि मुंहिंजी मौत जो तमाशो ॾिसी सघां। मूं वटि मुड़ुसनि जो क़दुरु आहे, तुंहिंजी दिलेरीअ खे दाद ॾियणो पवंदो। हाणे तोखे तुंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ मारींदुसि, पर हुन खां पहिरियां मूंखे तूं इहो त ॿुधाए त तूं हिते आयो छो आहीं? कहिड़ियूं ॻाल्हियूं करणु आयो आहे? छा तोखे इहो ख़ौफ़ न हुयो त तूं हितां कॾहिं बि ज़िंदा वापसि वञी नथो सघे? जेकॾहिं जवान आहे न त पोइ जवाननि जो क़दुरु करणु सिख। बाक़ी जेकॾहिं तुंहिंजो मूॾा को पलहांद रहियल आहे त पोइ वो हली कंहिं खुले मैदान ते वठ। जेकॾहिं तो मूंखे हिते मारियो त हर कोई इहो ई चवंदो त सोडल हिननि जे दर ते हली वियो ऐं हिननि बेरहमनि जवान जो क़दुरु न कयो। हिननि कूंदड़ मुड़ुसु कोई फिटो करे छॾियो जेको हिननि वटि दर ते हली वियो। तुंहिंजी ॻाल्हि में वज़न आहे, पर दुश्मन मौक़ियो तारींदो आहे जेको तो ॾिनो। पहिरियां तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधूं था ऐं पोइ तुंहिंजे कन ते काती वाईंदासीं। सलाम वालेकुम अस्सलाम। अचे तोता, ॿ रुपया ख़र्च लिया थो। कमु थियण खां पोइ तव्हांखे वधीक मिलंदा। बेफ़िक्र मंठार, कमु तमामु जल्द थी वेंदो। जेकॾहिं तव्हां मूं को पकड़िजी पोइ या ज़हर थी पोइ रैस जो नालो न खणणो। अहिड़ो कचो कमु कॾहिं बि न थींदो, उन लाइ तूं बेफ़िक्र रह। तमामु जल्द मुराद खे लिटाए विझंदासीं। जंहिं ॾींहुं इहो कमु थी वञे तव्हां नज़र न अचिजो। बेफ़िक्र मंठार, कमु थियण खां पोइ तो बग़ैर ॿोली करण जे फुर करे हलियो वेंदो, न लॻंदो हुनजो खुर न पेर। मां सम्झां थी त मुंहिंजे भाइर वांगुरु तुंहिंजो भाउ बि घर में वेही हराम जा टुकर थो खाए। हिन वक़्तु अदा जी कमाई अचे पई, जॾहिं बुख मरंदो न त पोइ पाणी कमु कंदो। अदा वारा त बुख था मरनि, पोइ बि कमु करण खां ठुठियो आहे। वेही वेही हॾ हराम थी विया आहिनि, पोइ वरी कमु किथां कंदा? तो वारो भाउ बि ईअं ई हॾ हराम थी वेंदो। ओयो पंहिंजूं गिला कनि थियूं बीठियूं। इहा गिला न आहे, इहा सच आहे जेको तव्हां ॿुधण नथा चाहियो। हा दी, तूं त गामू सचार जी धी आ। हीअ भेण मोलू कमदार जी आहे, पर चवे सच थी। ॿाहिरि बि माण्हू न खिलायो, घर में वेही कचहरियूं कयो। तव्हां सॼो ॾींहुं घिटी में रुलंदा वताओ, माण्हू कोन था खिलनि। बाक़ी असां 5 मिंट बीठियूंसीं त माण्हू खिली पिया। असां छोकिरा आहियूं। छोकिरा भली छो न निभागा हुजनि, पर उहे पोइ बि न माउ पीउ जे अख जा तारा हूंदा आहिनि। बाक़ी छोकिरी न 5 मिंट घर खां ॿाहिरि थी निकिरे त माउ पीउ जी इज़त थी लॼाए। वज़ीरा, अहिड़नि मर्दनि जी सोच ते अफ़सोस ई करणु घुर्जे थो। अच वज़ीरा। ही छा चई वियूं आहिनि? ही सही चई वियूं आहिनि। हाणे असांखे पंहिंजी सोच चेंज करणी पवंदी। असां सां छा कयो तो? मुराद वारनि जो ज़िमो खयो तूं। जॾहिं मुराद खे रोकण जी तोमें हिम्मत ई न हुई तो पोइ ज़िमो तूं छो खयो? सोट, गुज़रियल ॻाल्हियुनि करण जो को बि वक़्तु न आहे। फ़ैसिलो करे त हिन जो छा करिणो आहे। कयोसि था पूरो, मोकिलियूं था हिन जो बिलाश मुराद तरफ़। अदा, हिन खे पहिरीं गोली मां हणंदुसि। जॾहिं वक़्तु आयो न त इहा ज़िम्मेवारी तोखे ज़रूरु ॾींदासीं। फ़िलहालु तूं ख़ामोश रहो ऐं मूंखे हिन खां कुझु सुवाल करणु ॾे। पुट, तूं वटि हिन खां इम्तिहान, असां सबुरु कयोसीं।
सोडल तूं छा समझी थो त तुंहिंजे अचण सां असां तुंहिंजे चाचे खे आज़ादु करे छॾींदासीं? न, रिज़न मुंहिंजे चाचे खे तव्हां आज़ादु करे छॾ, हुनजे बसि तव्हां भले मूंखे विहारे छॾियो। सोडल तुंहिंजो चाचो त अॻु में हिते क़ैद आहे, एसी ताईं तूं हिते असांजी क़ैद में रहंदे, जेसी ताईं मुराद ककर जी ज़ाल खे वठी हिते नथो अचे। सोट छोकिरी खे कॾहिं बि तव्हांजे हवाले कोन कंदो। तव्हांजे सिर जे बदिले बि न? न, पोइ त तव्हां ॿिन्हिनि जा हितां लाश ई वेंदा। जेकर ईअं थियो न त पोइ तव्हांजी छोकिरीअ खे बि सरेआम बदनाम कयो वेंदो। कमीना के चाचा तूं असांखे हथी जे नाले ते बदतमीज़ी करणु चाहीं? छॾियो मूंखे। वक्त आयो इनखे ॾिठी वठंदासीं। होस कोन वटि न आदा, सौट अञा वापसि न आयो। उहे एॾा त कमीना आहिनि जो उन्हनि खे पंहिंजे तॾे जो लिहाज़ बि कोन्हे। मूंखे नथो लॻे न त को सोडल मां हथु कढंदा। अदा सोट सोडल आई चाचा जी आज़ादीअ लाइ उन्हनि अधीअ जी घुर कई त पोइ अधीअ खे कॾहिं बि उन्हनि जे हवाले कोन कंदुसि। पोइ चाचा ऐं सौट जा असांखे लाश ई मिलंदा आदा वॾा। मूंखे नथो लॻे त हू सोट ऐं चाचे वारनि जो खून कंदा, छो त हाणे जेकॾहिं हू खून कंदा न त उन्हनि जा घर ड्रही पट थींदा ऐं उन्हनि जो ॻोठु वीरान थी वेंदो ऐं इहो रहसन इहो कॾहिं बि न चाहींदो त उहे असांजा ॿ माण्हू मारे आख्या समेत जेल हलियो वञे। जेकॾहिं चाचा ऐं सौट खे उहे मारनि नथा त पोइ छा उन्हनि खे उहे आज़ादु कंदा? एतिरो सवलाई सां असांजे हमराहनि मां हथु कोन कढंदा, पर जे हथु कढियूं बि त असांजे हमराहनि खे खारे छॾींदा। सोट खे वञणु न घुरिजे अदा। सोट खे मूं रोकण जी त कोशिश कई, पर इहो वञण जो फ़ैसिलो जेको हो न इहो सोट जो पंहिंजो फ़ैसिलो हो। उन्हनि खे छॾाइण लाइ तव्हां को बि क़दम न खणंदो? जेकॾहिं राति ताईं सोट वापसि न थियो न त पोइ असां रहज़न में हथु विझंदासीं। न ककर न मिठल न ई वरी ठारो, सिधा हथ इन रहज़न में विझंदासीं, रहज़न में। हिन सां बकवास करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कयास तो इते ई पूरो। पहिरियों धक मां हणंदोसांसि। नादा ना पहिरें धक मुंहिंजो हूंदसि, जेकर उहो पचाए वियो पोइ तव्हांजो वारो। मां ॾिसां पियो त जेको तव्हांजी औताक ते हली अचे या जेको तव्हांजे साम्हूं ॿधल हुजे उन्हनि जे मथां तव्हांखे ॾाढी कावड़ी थी आहे, ॾाढी। बाक़ी खुले मैदान ते त जवान ईअं डोड़ंदा आहिनि जीअं ताज़ी कुतो मेल में। ज़बान बंदि रख, कमीना कंहिं जाइ जा। तूं जिथे ॻाल्हाई थो मां सभु कुझु सम्झां थो। चइबो तूं वेदी अञा तोखे यादि आहे? मूं सम्झो तोखां विसरी विया हूंदा। उहो ॾींहुं मूंखां मरंदे घड़ी ते न विसरंदो। सुठी ॻाल्हि आहे, अहिड़ी बेइज़ती विसारण बि न घुरिजे। कौन बस कंदो साईं, हर कलमो। सोडल जेकॾहिं तूं ईअं ई बकवास कंदो रहंदे त छोरा होश मां निकिरी वेंदा ऐं मक़सदु ॿुधाइण खां पहिरियां छोरा तोखे इते ई पूरो करे छॾींदा। इन करे चवां थो त हाणे बकवास छॾ, सिधो मक़सद ते अच। रज़न जेकॾहिं तव्हां में जवानी वारा अखर आहिनि ऐं तव्हां उसूलनि वारा आहियो त पोइ सही फ़ैसिलो कयो। अजाई बकवास तव्हांजा हमराह था कनि या मां थो कयां? ये उलरूं करे मूंखे ईअं था डिॼारनि ॼण को मां नंढो ॿारु हुजां ऐं ॿार खे उलरूं करे हे डिॼारे वेंदा ऐं मां डिॼी हिननि जे पेरनि ते किरी पवंदुसि। थोरा जवानी वारा अखर हिननि खे बि सेखार।
मंसूर खान असां अहिड़ी का बि गिरफ़्तारी न कई ऐं लाकअप ख़ाली ॾिसण खां पोइ बि तव्हांखे असां ते यकीन नथो अचे ऐं हमेशह तव्हां इहो ई चवंदा आहियो त तव्हां असांजे माण्हुनि खे किथे गुम करे छॾियो आहे। DSP साहब ही पहिरियों चक्कर न आहे, इन खां पहिरियों बि अलाए केतिरा चक्कर मुंहिंजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन जे मथां टॉर्चर करे उन्हनि खे रोड रस्तनि ते उछलाए वियो आहे। तव्हांजे इन कदम सां आम माण्हुनि जे दिलि में तव्हांजे लाइ न पर पूरे डिपार्टमेंट लाइ नफ़रत पैदा थिए थी। मंसूर खान तव्हां को हिकु बि सबूत ॾियो या को शाहिद वठी अची मुंहिंजे साम्हूं बीहारियो त तव्हांजे माण्हू खे असांजे कंहिं ऑफिसर गिरफ़्तार कयो आहे। DSP साहब मां हिते तव्हां वटि तव्हांजे मथां कूड़ा इल्ज़ाम हणण न आहियो। मां त सिर्फ़ु इहो चवां थो त जेकॾहिं को माण्हू ॾोहारी आहे त उनखे कोर्ट में पेश कयो, चालान करे जेल मोकिलियोसि। जेकॾहिं हू ॾोहारी हूंदो त सज़ा पाईंदो, जेकॾहिं न त कोर्ट उनखे आज़ादु करे छॾींदो। बाक़ी तव्हां पंहिंजे ज़ाती क्वार्टरनि में न ई पंहिंजा ज़ाती थाणा ठाहियो, न ई उते अदालत लॻायो। जेके बि गिरफ़्तारी थियूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो। जेकॾहिं असां कंहिं बि मुजरिम खे गिरफ़्तार कयोसीं त उनखे ज़ाहिर ज़रूरु कंदासीं ऐं का बि गिरफ़्तारी लिकाईंदासीं कोन। DSP साहब मां ॿार न आहियां, सभु सम्झां थो। असांजा माण्हू अचानक इहे गुम थी था वञनि, उन्हनि खे ज़मीन ॻी थी वञे या आसमान खणी थो वञे। वलाल आहे मंसूर खान, उनजो असांखे को बि इल्मु न आहे, पर इन्हनि वारदातनि जो मूंखे पूरो इल्मु आहे। DSP साहब तमामु जल्द इन्हनि जे मथां पर्दो खणंदुसि। ककर जी भेण मूं वटि वरी बकवास। मूंखे ख़बर हुई कि तव्हांखे मुंहिंजे मथां यकीन कॾहिं बि न ईंदो, उन ई करे मूं वटि सबूत आहे। जेकॾहिं तो वटि सबूत आहे त वो ज़ाहिर कर। रखी छॾ, मूं वटि ॿियो फ़ोन बि आहे जंहिंमें कुंज जूं ॿियूं बि खोड़ सारी वीडियोज़ आहिनि। असां छोरी खे मोह साए छॾियो आहे, तूं उनखे भली मारे छॾ। मां अहिड़ो ज़ालिम न आहियां जो पंहिंजी दुश्मनी में हिकु न्याणी खे मारिया। इन करे मूं हिकु फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? इहो ई त मां हितां वञण खां पोइ कुंज सां निकाह करे कमीना कंहिं जाइ जा तव्हां ज़िंदा वापसि ईंदे तॾहिं त इहो क़दम खणंदे न। जेकॾहिं तव्हांजो हमराह गिरफ़्तार थियो आहे त हीअ जॻह तव्हांखे मटाइणी पवंदी। हा निसार, असां बि इहो ई सोचियो आहे। थी सघे थो त असांजो हमराह वज़न न खणी सघे ऐं असांजे करे तव्हां मथां का मुसीबत न अची वञे। असां हर मुसीबत खे पंहिंजे सिर मथां खणण लाइ तयारु आहियूं, पर असां नथा चाहियूं त हक़ ऐं सच जे रस्ते ते हलंदड़ परवाना गिरफ़्तार थी वञनि। जेकॾहिं ज़फ़र जियां तव्हां बि गिरफ़्तार थी वियो, जे अमुन जे पैगाम खे अॻिते केरु वधाईंदो? असां खां पोइ इहो पैगाम अॻिते पहुचाइण तव्हां मथां फ़र्ज़ु थिए थो। हिन पैगाम खे घर घर ताईं पहुचाइणो आहे ऐं हर हिक जे दिलि में क़ौमी जज़्बे खे जाॻाइणो आहे। सही तो चवीं इक़बाल, जंहिं क़ौम जे जवाननि जे दिलनि में क़ौमी जज़्बो न आहे न, उहा मर्तनी मिसल आहे। जेसि ताईं इन हक़ीक़त खे सम्झी असां हिकु मुठ न थींदासीं, तेसि ताईं हिन मुल्क जा चोर ऐं हिन वतन जो खज़ानो लुटींदा रहंदा। उन खां पहिरियां हिन मुल्क जा ज़ालिम हुकुमरान चोर लुटेरा हिन मुल्क जे बुनियाद खे खखोरे छॾे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ सभिनी खे गॾु थियणो पवंदो। इंशाअल्लाह घर घर मां आज़ादी जो अलम ज़रूरु निकिरंदो। ज़रूरु। उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां, उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां।
सब्र कर जेकॾहिं इहा बकवास न करी आहे त शायदि मुंहिंजा हमरा तुंहिंजो इहो असर न करे न ॻाल्हि अजाई बकवास जी न आहे पर तो वारा हमरा हद खां वधीक तगड़ा पीछे छोड़ाई जेकॾहिं तूं हुन बेलगाम ठोर खे लगाम ॾी हा त न ई मुंहिंजे मथां उलड़ो करे हा न ई मूंखे टवाड़ियो तो असां ॻाल्हियुनि में निबरी पऊं पर जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं करणु नथा चाहियो त पोइ मूंखे बंदूक खणी मारे छॾियो छो त मां तुंहिंजे हिननि टरड़नि जी टरड़ पाई खां डिॼण वारो न आहियां छॾियो मूंखे जेकॾहिं ॿीहर तो अधीअ सां निकाह जी ॻाल्हि कई हिते जो हिते पूरो करे छॾींदोमांइ हिते जो हिते जेकॾहिं तूं चाहीं थो त तुंहिंजी भेण जी शादी कंहिं गैरतमंद मर्द सां न थिए त पोइ मूंखे बंदूक खणी मारे छॾ मुंहिंजी मौत खां पोइ मुंहिंजो सोट मुराद तुंहिंजी भेण जी शादी कंहिं बेगैरत मां बेगैरत मर्द सां कराईंदो हिन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झजांइ सोट रोक कभी न कहे त मुझे जा या बकवास न करे छॾियो मूंखे सब्र कर ककर ॾिस मां चवां थो तूं पंहिंजे गुस्से ते काबू रख काॾे वेंदो ही ग़रीब हा काॾे वेंदो जेकॾहिं वक़्तु आयो न त हिन जे लाश खे मुराद ॾांहुं रवानो कंदासीं पर पहिरियों सब्र कर मूंखे कुझु हिन सां ॻाल्हाइण त ॾे न एहसान साहब मंसूर खान जे माण्हुनि खे ख़बर पइजी वई आहे त उन्हनि जे माण्हुनि खे तव्हां गिरफ़्तार कयो आहे सर पोयां मूं को बि सबूत न आहे छॾियो मंसूर खान सखड़ा इल्ज़ाम पियो हणे मंसूर खान जे जंहिं बि माण्हू खे टोड़े सघो था ऐं हू लिखी ॾिए थो त उन जा हथ कढी छॾियो ईअं ई कंदासीं पर मंसूर खान जा माण्हू सख़्त जान आहे मरण त पसंदि कनि था पर छिकणु पसंदि कोन था कनि ही जुनून आहे जंहिं बि शख़्स जे दिलि में क़ौम जो जज़्बो उभरी पवंदो आहे त पोइ उनखे भोराइणु ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे सर मूंखे पूरी उमेद आहे त छोकर जल्द लिखी ॾींदो ऐं मंसूर खान जो ॿीहर रुख न कंदा सिर्फ़ु इहो हिकु न आहे सवनि ऐं हज़ारनि जे तादाद में अहिड़ा कारकुन आहिनि जिन जा असां वटि के बि सबूत न आहिनि ऐं उन्हनि मां जेके मंसूर खान जा ख़ासि माण्हू आहिनि ऐं उहे लीड कंदा रहंदा उन्हनि सभिनी जी बायोडेटा मूं तव्हांखे ॾिनी आहे जेतिरो जल्द थी सघे उन्हनि खे गिरफ़्तार कंदा वञो ऐं यादि रहे गिरफ़्तारी वक़्तु पोयां के बि सबूत न आहिनि छॾिणा न त मंसूर खान असांजे ख़िलाफ़ कोर्ट में वञी केस दाख़िल करण में देरी न कंदो सर बेफ़िक्र रहो मां पोयां कंहिं बि सबूत जा निशान कोन छॾींदुसि तव्हां पंहिंजो कमु जारी रखो ऐं जल्द खां जल्द इन मथे जे सूर खे ख़तमु कयो ओके सर सोप सीरियल डोलाप हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।